नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। सजावल जूणेजो खबर ॾींदाणूं। सजावल जूणेजो में रता बैराज में निकरंदड़ जलबाणी शाख जे आईडी 5 खां हेठि बाासर जो गैरकानूनी 72 लोल लगल ऐं हथरादू गारो हेठिन आबादगारनि जो दाऊं त एसडीएम ऐं दारोगो वाहिद बख्श बबर बाासरन सां मिली भगत करे रिश्वत एवज़ गैरकानूनी लवर लॻाए पाणी बाासरन वटि पहुचाए रहियो आहे, जेका असां पुछड़ी वारनि आबादगारनि सां सरासर नाइंसाफ़ी। असां आला अमलदारनि खे अपील था कयूं त पूरी शाख जी विज़िट कनि ऐं ॾिसनि त केतिरा गैरकानूनी लवर लॻल आहिनि, मथे केतिरो पाणी ऐं हेठि केतिरो पाणी आहे। इहो हिन वीडियो में बि वाज़ेह आहे त मथे शाख में पाणी सुठे लेवल ते पियो हले ऐं हेठि पाणी जो चको पियो हले। सो असां वस वारनि खे अपील था कयूं त हिन शाख जी पूरी तरह विज़िट कयो वञे, जीअं पुछड़ी वारनि आबादगारनि ताईं पाणी पहुची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।